दासीं ठट्टो खां जिते सियासतदान ऐं दानिश्वर रसूल बख्श फलीजो जी टी वरसी मल्हाई पई वञे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि वरसी जे हवाले सां? जी रोशनी, मांड आहे मुफ़कर सियासतदान ऐं दानिश्वर रसूल फलीजो जी टी वरसी अॼु मिलाई पई वञे। उन हवाले सां मुख़्तलिफ़ तक़रीबूं छटे में जेका आहे क़ौमी अवामी तहरीक जे तरफ़ां मतली में अवामी पूरे तहरीक पारां वरसी तक़रीबूं जारी आहिनि। जॾहिं त झूशाई में ॻोठ मुंगर खां फलीजो में फलीअ साहिब जी जेका आख़िरी आरामगाह आहे हिते अवामी तहरीक पारां जेका वरसी तक़रीब आहे उहा जारी आहे। वरसी तक़रीब खां अॻु में अवामी तहरीक जे मर्कज़ी सदर रसूल बख्श ख़ासि अली, सीनियर नायब सदर अब्दुल कादिर रांटो, जनरल सेक्रेटरी नूर मोहम्मद कातियार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पार्टी जी मर्कज़ी क़यादत जे अॻुवाननि फलीज साहिब जी आख़िरी आरामगाह ते पहुची जेका चादर चाढ़े दुआ घुरी आहे ऐं फलीज खे ख़िराज तहसीन पेश कंदे सलामी पेश कई आहे। जॾहिं त तक़रीबनि जो सिलसिलो हिन वक़्तु जारी आहे। छटे मकली जिते तक़रीबूं जारी आहिनि उते हिन वक़्तु जेका आख़िरी आरामगाह ते मर्कज़ी जेका तक़रीब आहे अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां उहा थी रही आहे। उन में वॾे अंग में जेके आहिनि जे सिंधियानी तहरीक जूं कारकुन औरतूं, क़ौमी परस्त अॻुवान, ख़ासि तौर ते अवामी तहरीक जा अॻुवान उहे शरीक आहिनि। हिन वक़्तु जारी आहे ऐं हुन में जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि जेके टेबलोज़ आहिनि उहे पेश कया पिया वञनि। जॾहिं त मकड़ीअ ते जेका अवामी पूरे तहरीक पारां जारी आहे वरसी तक़रीब, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके फ़नकारनि जे पारां भेटा ॾेई फन जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। साॻिए रीति छटे में जेका आहे क़ौमी अवामी तहरीक जे पारां जेका वरसी तक़रीब जारी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके क़ौमी अवामी तहरीक जो ज़िले अॻुवान आहिनि उन सां गॾोगॾु क़ौम परस्त अॻुवान आहिनि उहे बि शरीक आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नासिन ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर शामिल कंदासीं। टंडो अलयान में कारोबारी मर्कज़